अन्या वरी आवाज सुभान अल्लाह मिट्टी मां क्यों जो थोड़ी ना ये थोड़ी थोड़ी याद दे रहा है बस वाह मुखों मोए जीरे छूटे हम बयान जातो भाई रह के वेजे रतुन जी वाहन जिलाए दा त्याग की ओ यारो भाई जो ख्याल बाबा मरूं फरमाए दो दे मानु चरियान जेगी चवंदा त यारन सां कीड़ा लेखा असुल लफ्ज़ यो आद भाइरन सां कीड़ा लेखा ओ मजा भा संभाल पान भाइरन सां देखो न कर भेणे भाइरा हिक ॿिए सां लेखो न कर भाइरन खे घुर्जे त भेनरनि खे हक़ ॾियनि पर जेकॾहिं नथा ॾियनि के ज़ालिम हिननि खां अल्लाह पाण पीड़दो भेनरियूं विढ़नि न भाइरनि सां पंहिंजनि मुड़ुसनि खे तयारु न करनि भाइरनि सां विहण जे लाइ ओ मुंहिंजा भाउ हीअ त हदीस तव्हां ॿुधंदा ईंदा आलिमनि खां त जेको पंहिंजे हक़ ते मरियो शहीद आहे हीअ हदीस छा तव्हांखे आलिमनि न ॿुधाई आहे नबी साईं फरमायो जेको हक़ हूंदे सूंदे पांजे हक़ खां दस्तबरदार जो दे सिर्फ इन जे करे त जेकॾहिं मां भाउ खां हक़ वठंदुम या मित्र माइट खां हक़ वठंदुम या ॿिन्ही प्यारे खां हक़ वठंदुम त पाण में नफ़रत थींदी पाण में जहिड़ो थींदो मता खून बि थी पवनि मता हा जहिड़ो थी पए त मता माण्हू न मरी पवनि मता तबाही ऐं नुक़सानी वारी मंज़िल ते न पुॼूं इहो ख़्यालु रखी नबी साईं फरमायो जेको पंहिंजे हक़ खां दस्तबरदार थो थिए परे थो थी वञे पंहिंजो हक़ माफ़ थो करे छॾे थो ॾे पंहिंजो हक़ तो मता जेड़ो दे मता मन खराब दे मता वेर दे मता रतियों वयन मता खूनवान नबी ने फरमायो इन मर्द के न माई के मुबारक हो जे न दुनिया वाले हक माफ करने जे करे अमन के बरकरार रखने जे करे भाईचारो प्यार ऐं मोहब्बत मिठी माइटी बरकरार रखने जे करे इनन पांजो हक छडेनो नबी ने फरमायो मा वल्ला अल्लाह जी जात जो कसम खणी तो जवान दुनिया जे हक छडण जे करे अमन बरकरार रखण जे करे क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद करीम इन के जन्नत जो बंगलो बिस्तम वठी ॾींदो मां ये दादी तो बुरी तो जो गाने हकते मरी वने शहीद आ या न था तो आमान हां नबी ने फरमायो जे को हक हुंदे सुंदे छडे जुड़े त जे कने हक वठदम जेड़ो थींदो वेर थींदी खून वंदो नुकसान थींदो अमन खराब थींदो प्यार मोहब्बत हलियो वेंदो नबी से फरमायो इन नजरिए ते हक हु दस्त बरदार थे मर्द या माई नबी से फरमाया के मुबारक हुजे वल्लाह मां मोहम्मद करीम कसम खड़ी तो जवा जामिन आइन के क़यामत जे ॾियारे जन्नत जो बंगलो बिस्तर में वठी ॾींदो कसुती जे कन कसर मिलना लगी पई आहे इतने ज़मीन जे टुकड़े फिलाटन ते बेतन दे जेड़ो लोगो पिया कोठन दे जेड़ो लोगो पिया वणन दे जेड़ो लोगो पिया केड़ो नुकसान थियो सखर में शेख बिरादरी वाला वण दे विड़ी पिया पाण में मित्र माइट एक वे दे बंदूकां सिधियूं क्यों पंज मर्द मरिया एक माई मरी वे छा फायदो थियो हाने वणो ओते थुकांदो गाए हमरा जेल में पिया शजनादा निकता खुदा जान संभालियो पाण चैन शाह ताला जो वीडियो न कंदास जो चैन शाह ताला मिठियूं माइटियूं न ठोड़ींदा अॼु मिठी माइटी प्यार कयो कबीस محمد رسول الله والذين معه الشداء والكفار अदाइन जे लाइ तो ॻाल्हियूं कयां त मता तव्हांजा रोज़ा विञाइजी वञनि
आए को अहिड़ो मरीज़ जेको मिटियूं माइटियूं टोड़ींदो थो ते वक़्तु त हाणे बि मोटे वाइदो हूंदो आहे थिए वञी सुबुह सां या वञी मिटनि माइटनि सभिनी खे राज़ी करे त अल्लाह रमज़ान वारी माफ़ी नसीब फरमाए अल्लाह जी ज़ात जो कसम आहे नबी साईं जे फरमान मुताबिक़ मिटी माइटियूं टोड़ण वारो रमज़ान में भी अल्लाह साईं उनखे नथो बख़्शे संभालियो पाए कुरान मजीद में अल्लाह फरमाए मोहम्मद रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम तराहुम रक्कअन सुज्जदन यबतगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरिस सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल अन्या वॾे आवाज़ सां लॻे थो थकी पिया वञनि लॻे थो तव्हांजी बेटी लो थी वई आहे लॻे थो तव्हांजो यूपीएस टी थो करे वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह हथ मथे खणी जो सुभान अल्लाह ईमानी जल्वे सां जो सुभान अल्लाह हर को पाण खे नबी साईं जो आशिक़ थो सॾाए ईअं आहे कर न हाणे ॿुधजो थोड़ो गौर करो हर को चवे थो मां प्यारे नबी मोहम्मद करीम जो आशिक़ अल्लाह फरमायो सोने नबी मोहम्मद करीम जे आशिक़नि जूं टे निशानियूं त घणियूं टे ॿुधो मोहम्मद रसूलुल्लाह हुजूर जा आशिक़ वॾे आवाज़ सां अन्या ईमानी जल्वे सां अन्या तुंहिंजी गहराई सां अल्लाह फरमायो मोहम्मद मां अल्लाह जो सच्चो रसूल जो बेशक हाणे अॻिते माना ॿुधजो वल्लज़ीना मअहु ऐं जेके प्यारे नबी मोहम्मद करीम जा आशिक़ उन्हनि जूं टे निशानियूं नंबर पहिरें ते उन्हनि जी निशानी आहे अशिद्दाउ अलल कुफ्फार काफ़िरनि जे मथां कावड़ रखंदा गुस्सो रखंदा काफ़िरनि खां नफ़रत कंदा रहमाउ बैनहुम पाण में प्यार ऐं मोहबत पिया कंदा ऐं नंबर टे ते अल्लाह हुजूर जे आशिक़नि जी निशानी बयान फरमाईंदे फरमायो तराहुम रुक्कअन सुज्जदन यबतगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना घणियूं निशानियूं ठीक नंबर पहिरें ते अल्लाह फरमायो अशिद्दाउ अलल कुफ़ार काफ़िरनि खां नफ़रत कंदा माना कावड़ रखंदा काफ़िरनि खे न चाहींदा ऐं असांजो वरी मीटर फिरी वियो आहे सदाईं हुजूर जा आशिक़ काफ़िरनि खे चाहींदा रहो सॼी दुनिया जा काफ़िर हिन जी टच मोबाइल में हलनि था ईअं आहे कर न वेठो यहूदी ॾिसे थो वेठो नसारा ॾिसे थो वेठो अमेरिका जा काफ़िर ॾिसे थो वेठो इंडिया जूं काफ़िरनि ॾिसे थो इंडिया जा काफ़िर ॾिसे थो वेठो उघाड़ियूं फिल्मां थो काफ़िरनि जूं ॾिसे शर्म नथो अचे हया नथो अचे ॿुधी नथो मरे काफ़िरनि जा मुंहं वणनि सदा अबे जो मुंहुं नथो वणेसि अम्मा जो मुंहुं नथो वणेसि भाइरनि जो मुंहुं नथो वणेसि भेनरुनि जो मुंहुं नथो वणेसि मिटनि माइटनि जो मुंहुं नथो वणेसि काफ़िरनि जा हिनखे मुंहुं वणनि था
ये हुजूर जो पाण के आशिक थींदा अजीजो जो यो आशिक हुजूर जो ना हुजूर जे आशिकन जी टे निशानी अशिद्दा वल कुफार काफिरहum नफरत कंदा रहमा बैनहुम पाण में प्यार में गुजारिंदा हिक ॿिए खे माफ़ी माफ़ींदा रहंदा والكاظمين الغيظ والعافين عن الناس والله يحب المحسنين أنا ولي आवाज़ अदीजो संभालियो पाण हुजूर जे आशिकन जूं टे निशानियूं हिकु काफ़िरन हूं नफ़रत कंदा ॿियो पाण में प्यार कंदा ऐं टियों निमाज़ जी पाबंदी रखंदा हुजूर जी आशिकन जूं टे निशानियूं चो इंशाअल्लाह ये टई पाण में पैदा कंदा चो इंशाअल्लाह इंडिया जा काफ़िर टच मोबाइल में न ॾिसंदा इंडिया जूं काफ़िर जूं टच मोबाइल में रागींदड़ ड्रामा इंडिया जा प्रोग्राम फिल्मूं जो इंशाअल्लाह न ॾिसंदा अमेरिका जा ड्रामा अमेरिका जूं फिल्मूं अमेरिका जूं मायूं अमेरिका जा काफ़िर जो इंशाअल्लाह न ॾिसंदा नफ़रत कयो यार इन टच मोबाइल असांखे तबाह करे छॾियो बर्बाद करे छॾियो आहे ॾींहुं राति टच मोबाइल में घुमंदो पियो पते तो परायूं मायूं ॾिसंदो पते तो ॿिए जा प्रोग्राम ॾिसंदो संभालियो पाण और टच मोबाइल गलत इस्तेमाल करण वारो अलियम नख्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून वॾी आवाज़ क़यामत जे ॾियारे हथ ॻाल्हाईंदा फरियाद कंदा तव्हां ते अल्लाह जी हिननि असांखे टच मोबाइल में ग़लति इस्तेमाल हथ तव्हां ते फरियाद अखियूं तव्हां ते फरियाद कंदियूं अल्लाह जी हिननि टच मोबाइल में असांखे परायूं मायूं काफ़िर ॾेखारियो पराया मर्द ॾेखारियो परायूं ॿिए बुछड़ायूं ॾेखारियो अखियूं फरियाद कंदियूं हे तव्हां ते हेॾे निहारियो हे कन फरियाद कंदा अल्लाह जी हिननि असांखे राग जो आवाज़ ॿुधायो परायनि मायुनि जो आवाज़ ॿुधायो गाननि जो आवाज़ ॿुधायो नबी सही फरमायो हथनि जी फरियाद ते अखियुनि जी फरियाद ते कननि जी फरियाद ते माण्हू कुटबा सटबा वञी जहन्नम जी ॿाहिरि कयो ख़ुदा जा माण्हू सभु घणा माण्हू थी विया मां मोटीअ जा पंहिंजे मौज़ूअ ते टे घणनि माण्हुनि खे रमज़ान जे महीने में माफ़ी नथी मिले चइनि खे पहिरें नंबर ते अबेमा जे नाफ़रमान के नंबर ॿ ते शराब जे आदीअ ते माफ़ी न आहे ऐं टे नंबर ते रिश्ता टोड़ण वारो वॾी आवाज़ सां रिश्ता टोड़ण वारो मिटी माइती टोड़ण वारो हाणे चौथों नंबर बि ॿुधायांव हा साईं नबी सही जन फरमायो जेको ॿिए मोमिन मुस्लमान भाउ जे लाइ दिलि में बुग़्ज़ रखी वेठो आहे कीनू रखी वेठो आहे साड़ रखी वेठो आहे इन साड़ियुनि खे बि इन कीने बुग़्ज़ रखण वारे खे बि अल्लाह रमज़ान में लैलतुल क़द्र वारी राति में बि माफ़ नथो करे अॼु इंशाअल्लाह इरादो कयो जो दिलनि मां बुग़्ज़ कढियासीं इंशाअल्लाह दिलनि मां साड़ इंशाअल्लाह दिलनि मां नफ़रतूं ख़त्म पंहिंजी दिलनि खे तबाह करे छॾियो अथव ईमान खां पाण खे कढियो अथव संभालियो पाण सियाणा थियो साड़ में सड़िया पिया हो नथा ॾिसी सघे हुनजो अछो लटो नथो ॾिसी सघे हुनजी कार नथो ॾिसी सघे हुनजी जाइ साड़ में सड़ियो पियो आहे चए थो त इहा शइ इनखे छो मिली भले मूंखे बि न मिले त न मिले इनखे न मिले मौलवी साहब आहे हिकिड़ो कॾहिं जो आख़िरी ॻाल्हि
आगे भी आसरो थे यानी पासा दा मटायो मौलवी साहब वायदो करे कंडियारे में मां भी उन जलसे में चेबे जे मां वाक्यो पढ़ियो त बनी इसराइल में हिकड़ो माण्हू तंग थियो बेरोजगारी को एडो तंग थियो जो वनी ते एकड़े जबल में गार में बस इबादत में लगी हो 40 साल इबादत की घना साल 40 साल वडे आवाज सा 40 साल तो अल्लाह ताला के भी आवाज न दबाना वडी इबादत किया जेको झुनो दी हो हिन जो मुझे अल्लाह सही माने बियो शा घुरा बस माखो कमाई नथी दे मेहनत नथी दे मेहरबानी करे जन्नत जो ताम के नसीब कर सुभान अल्लाह अल्लाह फरमाए बाना तुझी दुआ कबूल वजे तू घर पहुंच सुबह शाम तुझे लाए बिस्त होता आमीन सुभान अल्लाह बिस्त हो दस्तरखान में सुभान अल्लाह जो शख्स मोटियो सुबह शाम बिस्त जो ताम अचे पियो हे भी खाए ने बच्चा बार भी खाए न वजन पे सब मोटा मता जन्नत जो ताम को होगा हे चपाड़े में एकड़ो होयो पर उन जी तबीयत का साड़ू दी हासद पयो सड़े दिल में पयो जले किनो दिल में रख बैठो उन जे लाए त ये शाथो खाए शाथो करे यो बंद कया जो खादो पीतो पुछा के यार दे हाल वाल तो कमाए भी न दो बैठो आ सजो नी घर में ओ भी ता वणो दा गाड़ा थींदा तुजा बचड़ा गाड़ा दा थींदा वणन छाठा खाओ हुन ते यार मिले अल्लाह खाराए तो कि शो बुधाया चिन न मिले बुधायो मेहरबानी आखिर जो जोर भरे तो हो भी बेचारो कच्चो गाल कटी वही रहो ते यार मासा थो वे मसलो मां थो बेरोजगारी हो तंग वयो फिराने जबल में उते गार में 40 साल सादे बात कई अल्लाह गे ब्यावाल नो बाना जको गुनो दी गुर मां जो रबाने बियो न तो गुराए बद बिस्त जो ताम नसीब करो मां सुभान अल्लाह तो रब दुआ कबूल कई हाने सुबह शाम बिस्त जो ताम ई दुआ बस वो खाइंदा हूं तरे गाड़ा थी गया सुभान अल्लाह हिन वरी बुधो तेने जो अंदर ही सड़ियो साड़ूले मानो जो भी हाल होगा बुगजी मानो जो किने आए मानो जो भी सड़ियो सफा कपड़न के पाए लगी हिन के पुजी न चे वयो वने उन गार में पुगु 40 साल हिन भी इबादत कई अल्लाह फरमाए हिन के भी रे भी आवाज ने माना जो घुरवंदी घुर त हिन वरी साचो मुझे अल्लाह सही माखे कुछ ही न खपे ओ जेको मुझो पाड़े वारो आ जेके सुबह शाम बिस्त जो ताम है दस्तरखान दोने मेहरबानी करे बद कर मां नथो बर्दाश्त करे अल्लाह यो हाल आसांजो इया सड़या पिया हिक बे से यो वडो गुनाह तो अल्लाह जी जात जो कसमा यो साड़ करण वालो यो कीने रखण वालो यो बुग़्ज़ रखण वालो भले रोजा रखे नमाज तरावियां पढ़े अरे अल्लाह जी जात जो कसमा दहाके में वे लैलतुल क़द्र वाली रात इबादत वाली नसीब थी वने तने भी अल्लाह इनके माफ न थो अल्लाह तो जो इंशाअल्लाह साड़ दिलनो कढंदास नफरतों दिलनो बुग़्ज़ दिलनो इंशाअल्लाह कजी कना पक्की 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 इंशाअल्लाह ॾाढो ॾुखियो कमु हूंदो हकीकत हां हाय डोला पर जेको तो इंशाअल्लाह फ़ाइदो थींदो इंशाअल्लाह न विञायो पंहिंजा रोज़ा न विञायो तरावियां नमाज़ां न विञायो रमज़ान जी रहमत रमज़ान जी माफ़ी न विञायो जो इंशाअल्लाह अॼो की रात दिलनि मां साड़ कढियासीं जो इंशाअल्लाह बुग़्ज़ कढियासीं जो इंशाअल्लाह नफ़रतूं ख़त्म कयूं इंशाअल्लाह ताला जॾहिं तव्हां ये 4 बीमारियों पाण मां कढंदो तव्हांखे रमज़ान जूं बरकतूं रहमतूं फज़ीलतूं रमज़ान जूं माफ़ियूं नसीब थींदियूं दुनिया में भी तव्हांजा बेड़ा पार त आख़िरत में भी अल्लाह ताला तव्हांखे रैयान सोसाइटी बिस्त वारी नसीब फरमाए घड़ीअ घड़ीअ पंहिंजो दीदार तव्हांखे जन्नत में नसीब फरमाए कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए फमन वलिमन खाफ मकाम रब्बी जन्नतान
अञा वॾे आवाज़ सां अञा गॾिजी वॾे आवाज़ सां अञा ईमानी गहराई जे जल्बे सां अञा दिली गहराई सां ये रहमत जी रात ये माफ़ी जी रात ये करम जी रात ये जन्म जी बाग आजाद वाली रात हे दवाई इतकुम मिनल्लाह जन्म जी आजाद वारो दवा और खैर पुरनासन शावारो ये चार बीमारियों पांजे वेजो अचन दो इंशाअल्लाह दुनिया में भी आवाज़ आखिरत में भी सोन जे कमरन जी आवाज़ से मार कदे न ज़हाता असमान फबई आलाए फबई आलाए रब्बिकुमा तुक़ल्लबा अल्लाह से सभी दी हाज़िरी कबूल फरमा सभी जो बयान कबूल फरमा इलाहुल आलमीन असां सभी के नचेन बीमार निजात नसीब फरमा इलाहुल आलमीन सभी के नेक नमाज़ी बना असां जे भाइरनि जी मेहनत कबूल फरमा साईं साहब जी महमूद अनवर साहब जी दीनी खिदमत कबूल फरमा अल्लाह इन मस्जिद के इन मदरसे के ता क़यामत ताईं आबाद फरमा ऐं सभिनी मुसलमाननि खे इन्हनि मदरसनि मस्जिदनि सां ताउन करण जी तौफ़ीक़ नसीब फरमा रहम फरमा करम फरमा अल्लाह बारिक फरमा रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व किना अज़ाबन्नार या अज़ीज़ या गफ़्फ़ार या रब्बल आलमीन अल्लाह से असांखे बेहुमा जी नाफ़रमानी को बचा इलाहुल आलमीन असांखे शराब ऐं नशे को बचा इलाहुल आलमीन असांखे मिटी माइटी टोड़ण वारे गुनाह को बचा इलाहुल आलमीन असांखे बुग़्ज़ ऐं कीने साड़ वारी बीमारी को बचा इलाहुल आलमीन रहम जी नज़र फरमा करम जी नज़र फरमा बाज जी नज़र फरमा इलाहुल आलमीन हे माफ़ी जी रात हे तुझे रहम जी रात हे तुझे करम जी रात हे तुझी बाज जी रात इलाहुल आलमीन पाण तू दुनिया वाले आसमान दे लई इन रमज़ान जे सभिनी रातनि में ऐलान कंदो रहियो ताए को गुनाहगार मुखुदा घुरे त मां उमिरि जे गुनाहनि जी माफ़ी ॾियां सब अल्लाह तोखां माफ़ी वठण आहियां सभिनी खे माफ़ी नसीब फरमा सभिनी जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा तू पाण तो ऐलान करे ताए घुरे औलादो हिन राति में मुखुं दुआ घुरे अल्लाह साईं अलाए केतिरा हिन जलसे गाह में वेचारा रे औलादा हूंदा सभिनी खे नेक साले औलाद नसीब फरमा बिलखुसूस असांजे भाउ फरहान खे अल्लाह बचड़ो नसीब फरमा असांजे भाउ बाब वेचारे खे बचड़ो नसीब फरमा इलाहुल आलमीन असांजे भाउ जावेद खे पुट वारी नेमत नसीब फरमा इलाहुल आलमीन जेके भी वेचारा हिते जेके भी दिलनि जूं तमन्नाऊं खणी आया आहिनि जायज़ मुरादा खणी आया आहिनि जायज़ ख़्वाहिशूं खणी आया आहिनि सभिनि जूं दिलनि जूं जायज़ मुरादा पूरी फरमा अलीम बिज़ात सुदूर तू अल्लाह साईं सीननि जे दिलनि जे राज़नि खे तूं थो ॼाणे सभिनि जे अर्ज़नि खे क़बूल फरमा इलाहुल आलमीन जेके वेचारा बीमार उन्हनि खे सेहत नसीब फरमा तू पाण तो हिन रातिनि में ऐलान करे आहे को बीमार आहे को बीमार आहे को बीमार मुखों दुआ घुरे तो मां सेहत नसीब कयां अल्लाह से असां सब तोखां सेहत वारी ज़िंदगी था घुरूं सब तोखां शफ़ा वारी ज़िंदगी था घुरूं सब तोखां तंदुरुस्ती वारी ज़िंदगी था घुरूं सभिनी खे जेसि ताईं दुनिया वारी ज़िंदगी नसीब फरमाए त सेहत ऐं आराम वारी ज़िंदगी नसीब फरमाए इलाहुल आलमीन जेके वेचारा बीमारनि में मुंझ पिया आहिनि उन्हनि वेचारनि जी ग़ैबी ख़ज़ाननि में नुसरत फरमाए सेहत वारो अल्लाह उन्हनि खे बि तोहफ़ो नसीब फरमाए ॾाढा माण्हू परेशान सेहत जे बारे में ॾाढा माण्हू मायूस सेहत जे बारे में इलाहुल आलमीन गुनाहनि जे करे अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं निकिरी पियूं आहिनि
जो जो का हकीम तबीब वडा वडा डॉक्टर भी नथा समझी सगन अल्लाह से गैबी खजाना में विचारण के सेहत सा नवाज शफा सा नवाज तंदुरुस्ती सा नवाज ए लाउल आलमीन समूरन जी मथो रहम करम जी नजर फरमा ए लाउल आलमीन है खत्मुल कुरान जो मुक्वा ए दुआई तकरीबा सब तुझे घर में तुझे मस्जिद में सब तो खेरी जान आया हूँ सब दुनिया के अज़ाब को माफी वठण आया हूँ सभिनी के माफी नसीब फरमा सभिनी के कब्र के अज़ाब को माफी नसीब फरमा सभिनी के आखिरत के अज़ाब को माफी नसीब फरमा सभिनी के अल्लाह ने जन्म जी बाह को माफी नसीब फरमा ए लाउल आलमीन सभिनी के जन्नतुल फिरदौस में जगह नसीब फरमा रैयान सोसाइटी में सभिनी के बंगला बिस्तजा नसीब फरमा ए लाउल आलमीन तू रहीमा तू करीमा जिससे असांखे दुनिया में राहे पक्को ऐं सच्चो मुसलमान करे रहा जॾहिं पाण ॾे घुराए कलमे वारो मौत शहादत वारो मौत निमाज़ वारो मौत असांखे नसीब फरमाए वसल्लल्लाहु ताला अला खैर खल्की मुहम्मद व अला आलिहि व सहाबी आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।